सब खां पहिरियों त अॼु साईं नवम जोत जन ऐं मंच ते वेठल साईं मनोहरलाल भाई साहब जयराम दास समूरो शदाणी शेवा मंडल पाण सभई वॾा भाग्यशाली आहियूं। हालांकि स्वागत जा हक़दार असां न बल्कि साईं जन आहिनि। असां शिकारपुर मां जॾहिं रवाना थियासीं समाधा आश्रम मां त इहा ई भावना रखी करे रवाना कयासीं त साईं जन जो स्वागत कंदासीं। छो जो जीअं साईं जन फरमायो पए त कल्ह असांजो हिते अचणु हुयो पर कंहिं कारणवश असां हिते न पहुची सघियासीं ऐं मनी मन में इहा इच्छा हुई त साईं जन दूर खां असांजो त सफ़र 3 घंटनि जो आहे पर असां अंदाज़ो लॻायूं त किथे पिताफिन साहिबु किथे रायपुर साहिबु केतिरो अंतर आहे त असां पाण फ़ैसिलो कयूं त दूर जो महिमान केरु हाणे त असां दिलि जी गहराइनि सां साईं जन जो ऐं साईं जन सां गॾु आयल जेके हिंदुस्तान खां यात्री आया आहिनि हिन सिंध जी प्रेम भरी भूमि ते हिन पाकिस्तान जी धरती ते साईं जन जो उन्हनि सां गॾु आयल हिंदुस्तान जा यात्री तव्हां सॼी संगत खे हिन शुभ मेले साहिब जूं लख लख वाधायूं। अच्छा असां हिकिड़ी ॻाल्हि असांजे मन में अचे थी, असां पहिरियों बि इहा ॻाल्हि संगत सां वंडीसीं पए त असां वीचार कयूं त संतनि महापुरुषनि जो प्रेम कीअं हिक ॿिए सां गहरो हूंदो आहे। बज़ाहिर त असां ॾिसंदा आहियूं त संत महापुरुष सतगुरु सभिनि सां मिलंदा आहिनि, पए प्यार सां मिलंदा आहिनि, उहे त पराए खे बि पंहिंजो कंदा आहिनि। पर इन जो हिकु सबूत, इन जो हिकु प्रति मिसाल असां ॾिसूं त जॾहिं असांजो वञणु थियो रायपुर शदाणी दरबार में त उते असांखे ख़ुशी भरी घड़ियुनि में जॾहिं असां हूंदा आहियूं त असां के शख़्सियतूं भुलिजी वेंदा आहियूं त असांखे इन ख़ुशी भरी घड़ियुनि में साईं उदयलाल जी यादि थी अचे। छो जो उन्हनि असांखे उते ॿुधायो, उन्हनि असांखे ॿुधायो त हे जेकी शदाणी दरबार रायपुर आहे, जीअं असां हिन में अंदरि दाख़िल थींदासीं त साम्हूं दरबार साहिब जे बिल्कुलु साम्हूं हाईवे आहे, त जीअं असां हाईवे ते बीहंदासीं या दरबार साहिब में दाख़िल थींदासीं त असांखे धूणी साहिब जो दर्शन थींदो। ऐं साॻी ॻाल्हि जॾहिं असां समाधा आश्रम शिकारपुर में दाख़िल थींदासीं साम्हूं असांखे धूणी साहिब जो दर्शन। अच्छा ॿी ॻाल्हि इहा, इहो इतफ़ाक़ न हूंदो आहे, या संतनि महापुरुषनि जो इतफ़ाक़ हिकु दफ़ो थी सघे थो, इतफ़ाक़ बार बार न थींदो आहे कॾहिं बि। ऐं उनखां पोइ असांखे उते साईं जन जे सुबातर ॿुधायो त जेकी शदाणी दरबार रायपुर आहे उहा लॻभॻि 14 एकड़ ते उनजी एराज़ी आहे ऐं समाध आश्रम शिकारपुर भी 14 एकड़ जी एराज़ी। तो संतन महापुरुषनि जो प्रेम इन सां हिकु त असां पंहिंजी अखियुनि सां ॾिसंदा आहियूं, ॿियो असां पंहिंजे जेकॾहिं पंहिंजे ज़हन सां वीचार कयूं त संतन महापुरुषनि जो जेको प्यार हूंदो आहे उहो ॾाढो गहरो हूंदो आहे। असांखे प्यारे महेश लाल गीतमाला वारे दौर में पहुचाए छॾियो, जॾहिं के हिते वॾा वेठा हूंदा गीतमाला हिते हलंदी त उन दौर में असांखे पहुचाए छॾी। पर हिकिड़ी ॻाल्हि महेश कुमार न ॿुधाई असांखे त असांखे जीअं असां साईं जन सां मिलियासीं पए ऐं दरबार साहिब जो दर्शन कयोसीं पए त 2 लाइनियूं असांखे बि यादि अची वियूं। कहिड़ियूं? ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे हम मगर तेरा साथ न छोड़ेंगे। ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे हम मगर तेरा साथ न छोड़ेंगे। हाँ तेरी जी तेरी हाँ तेरी हाँ सुन ले मेरे यार। तेरी जी तेरी हाँ तेरी हाँ सुन ले मेरे यार। तेरी यारी को मैंने तो खुदा माना, मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के, मेरी जिंदगी सवारी मुझको
खुदा माना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना। तो इन ही वेनती सां इन ही वचननि सां असां सतगुरु दर इहा ई प्रार्थना कंदासीं त इहे संतनि महापुरुषनि जा मेला, उन्हनि जूं शेवाऊं, उन्हनि जा दर सदा वसदा रहनि। सॼी संगत खे असांजा प्यारा साईं जन, उन्हनि जो परिवार, साईं मनोलाल साहिब जन, भाई साहिब जयराम दास, सॼी संगत खे इन शुभ मेले साहिब जूं लख लख वाधायूं। जय शदाराम, जय समाधान, जय सखी।